नाज़रीन, तंगवाणी पुलिस थाने जी हद कंदकोट फेस्टिवल ड्यूटी तां वापस ईंदड़ पुलिस एहलकारनि जो ॾोहारनि सां मुक़ाबलो थी पियो। मुबैना मुक़ाबले में 2 ॾोहारी मारिजी विया। हिकु पुलिस एहलकार शहीद थी वियो। वधीक तफ़सीलुनि लाइ असां राब्तो कयो आहे तंगवाणी मां SS न्यूज़ जे रिपोर्टर महताब हुसैन मलिक सां। जी महताब हुसैन, तफ़सीलुनि खां आगाह कजो। जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदो वञां, तंगवाणी पुलिस थाने जी हद रात देर सां ठुल कंदकोट इंडस हाईवे ते जलोलाल स्टाफ वटि कश्मीर कंदकोट फेस्टिवल ड्यूटी तां वापसि ईंदड़ पुलिस एहलकारनि जो ॾोहरनि सां मुक़ाबलो थी पियो। मुबीना मुक़ाबले में 2 ॾोहारी मारिजी विया। हिकु पुलिस एहलकार दुरमन बखराणी शहीद थी वियो। तव्हांखे वधीक ॿुधाईंदो वञां त हिकु पुलिस एहलकार उम्मीद अली बखराणी सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे, जॾहिं त राब्ते करण ते SSP कश्मीर एट कंदकोट इरफान अली ॿुधायो त तंगवाणी जे पुलिस एहलकारनि खे आउट ड्यूटी तां मुक़ररु कया विया आहिनि। पुलिस एहलकारनि सां वापसी दौरान मुक़ाबलो थी पियो। मुक़ाबले दौरान एक एहलकार दुरमन बखराणी शहीद थियो, हिकु एहलकार सख़्तु ज़ख़्मी थियो, जॾहिं त पुलिस जे मुक़ाबले में 2 ॾोहारी मारिजी विया, जंहिंजी सुञाण नथी सघे। होॾां ज़ख़्मी पुलिस एहलकार उम्मीद अली बखराणी खे रेमर खान अस्पताल मुंतक़िल कयो आहे, जॾहिं त आख़िरी ताईं को वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। जी।